प्यारा मुसलमान भाइरो जई हस्ती जो उर्स मुबारक हजरत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह सिंध जे सूफियन जो सरताज वली कामिल आलिम बा अमल जन वट लुदनी इल्म हुयो लुदनी ख्वाजा खिद्र पढ़ायो सही केतरो अरसो गायब हो दरिया में हो हजरत ख्वाजा खिद्र अलैहिस्सलाम जे मदरसे में पढ़ा मुझे महबूब मदनी सरदार जे बारगाह में एतरो करीबन एतरो वेजान असा जे लाड़ जो बुजुर्गा जो नालो आ मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह अलैह साईं फरमायो हजरत साईं मोहम्मद हाशिम खट्टी 1000 सलात पढ़ी पोसमदो असां जे इलाके में कड़े कड़े जुमेरात जो साईं जो हुजरो खोलींदा तो मुश्क अंबर खां वधी खुशबू निकरंदी जे कमरे में 1000 सलात पढ़ी पोसमदो प्यारा मुसलमान भाइरो साईं जो फरमाया तमा हिक रात सुतो पियो जा ख्वाब तो दिसां ख्वाब में छा तो दिसां हिकड़ो मैदान आ जंहिंमें खुदा जा वली गॾु थियान अल्लाह वारा गॾु थियान मां बुता गुजरस पुछा कयमि सभु वली हित छाजे लाइ गॾु थियान चवण लगा मोहम्मद हाशिम मदीने जा साईं अचण वारा आहिनि खिताब कंदा खिताब फरमाईंदा तव्हां बि वियो आऊं बि कुंडाए तो थी वही रस थोड़ी देर खां पोइ वण टिणनि जो आवाज ॿुधमि त जेॾां तेरा सलात जी झूंगार थी वई आहे अल्लाह जे महबूब जी सवारी मदीने शरीफ खां अची रही आहे जंहिं वक़्तु मदीने जा साईं आया सभु औलिया किराम उथी बीठा सोने महबूब करीम जो इस्तक़बाल कयूं हिकिड़ो तख़्तो न तख़्त ते मदीने जा साईं जलवा फरोज़ थिया थोड़ी देर खां बाद ॾिसां त हिकिड़ो बुज़ुर्ग हिन पासे खां ज़ाहिर थियो आहे अचे पियो पर मुंहिंजे महबूब हुनखे हथ मुबारक सां इशारो कयो त तव्हां एॾां न हेॾां अचो हिन पासे अचो पोइ मुंहिंजे हबीब करीम तख़्त जे मथां विहारियो पाण सां गॾु विहारियो जेसि ताईं सोना महबूब वेठा हा तेसि ताईं मुंहिंजा प्यारा कंध खां भाकुर मुंहिंजो हबीब पायो वेठो जॾहिं महफ़िल ख़त्म थी मदीने जा साईं रवाना थी विया मूं हिकिड़े बुजुर्ग खां पुछो अॼु इहो ख़ुशि नसीब केरु हो जंहिंखे महबूबनि पंहिंजे तख़्त ते विहारियो ऐं सोना महबूब संदन कुल्ले जे मथां बाह मुबारक रखियो भाकुर पायो वेठा इहो कहिड़ो बुजुर्ग हो मूंखे वलियनि ॿुधायो तो कोन सुञातो हे सिंध जे सूफ़ियुनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हो हजरत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह खोड़न में कदे तव्हांजो वञण छो जिते साईं मखदूम अब्दुल रहमान शहीद जो गुंबद आहे हिते वेंदो त उते भिटाई साहब जो हिकिड़ी जगह ठहियल आहे जिते साईं किलो कढियो मखदूम साहब जे खोड़न जे शहर में साईं मखदूम अब्दुल रहमान रहमतुल्लाह अलैह वॾा बुजुर्ग साईं जे पूरे मुकम्मल दौर में किथे बि तौल कोन वजंदो को बि ख़ैर शरी आलो न वजंदो वॾी शक्ति भिटाई साहब भी घुमंदो फिरंदो खोड़न में निकितो खोड़न जे विच शहर में दंबूरो वॼायो कहिड़ो दंबूरो हे दुनिया जे दंबूरनि वांगुरु कोन हो साईं जो दंबूरो हलंदो त अल्लाहू अल्लाहू भिटाई साहब सां गॾु ज़िक्र करो असांजे ठटे ज़िले जो मखदूमुल मखादिम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह साईं खे ख़बर पई भिटाई घोट दंबूरो थो हलाए पाण पंहिंजे पुट सां गॾिजी आया भिटाई साहब जी जेका असुल मस्जिद हवेलियुनि वारी उहा किथे आहे मटियारी में जामे मस्जिद शरीफ आहे टे हुन जा गुंबद मस्जिद शरीफ जा 27 रमज़ान ते तकरीबन मुंहिंजो प्रोग्राम थींदो आहे उहा भिटाई साहब असुल मस्जिद आहे इहा सॼी मस्जिद से मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी ठाराए ॾिनी ठटे जा राजा हा कारीगर हा सॼो सामान ठटे में आयो मुझा प्यारा दोस्तों इन मस्जिद शरीफ जो कम हलियो सामान साईं जो मजदूरन मजदूरी कई
साईं शाह अब्दुल लतीफ भिटाई फरमायो हाणे तव्हां साईं मखदूम साहब खां मजदूरी न वठिजो। मजदूरी आऊं ॾिनसि। कहिड़ी मजदूरी ॾिनऊं? फरमायूं मुंहिंजी इन ई मस्जिद में मेहराब न रखिजो। अॼु बि तव्हां वेंदो उन मस्जिद में मेहराब न आहे, बग़ैर मेहराब जे अंदरां ॿाहिरां मेहराब न आहे। जॾहिं तव्हां हिन दंग ते पहुचो त हिते हिकिड़ो बिलाक छॾे ॾिजो। जॾहिं राधा उते पहुता भित खणी जिते साईं निशान करे ॾिनो उते जॾहिं पहुता हिकिड़ी सिर छॾियाऊं वरी ॿी ओसारी करे आया। उन सुराख खां जे हेठि निहारनि त काबो साम्हूं आहे, मटियारी में तवाफ पियो हले। ढोड़ी आया तो सही वो जेका जाइ तो छॾाई आहे उतां त काबो पियो ॾिसजे। साईं फरमायो इहा त तव्हांजी मज़दूरी आहे। जॾहिं बि तव्हांखे सिक लॻे काबे जी त हिते ओ वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह ॾिसण सां दिल थी ठरे, ॾिसण सां दिल थी ठरे, पाण ॾिनई क़िबलो करे। वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह आदम खां जंहिंजी इब्तिदा सोने नबीअ ते इंतहा, सोने नबीअ ते इंतहा। तवाफ सां थी बेड़ी तरे, तवाफ सां थी बेड़ी तरे, पाण ॾिनई क़िबलो करे। वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह। वाह जो मुंहिंजे मालिक जो घर। हिन साल जेको गिलाफ काबा जेका चादर कारी चाढ़ी वई ख़बर आहे त घणी क़ीमत जी। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे हे जेको कारो गिलाफ चढ़ंदो आहे चादर हिन साल पाकिस्तानी रक़म हुई 70 करोड़। 70 करोड़ जी चादरी जे में 12 किलो सोन ऐं चांदी जी तार फिरियल आहे। प्यारा मुसलमान भाइरो साईं फरमायो या मुंहिंजी मजदूरी आहे। जॾहिं बि सिक लॻे अची काबो ॾिसो। पर जे तव्हां कंहिंखे ॿुधायो त उते कुदरती सिर लॻंदी पोइ वरी सिंधु दरिया में सैलाब ईंदो, ॿोॾ थींदी, मुंहिंजे इन सिर वारी जाइ ते पाणी बीहंदो ऐं ॿिन्ही मस्जिद जे मथे माण्हू वेही पल्ला मारींदा। या भिटाई साहब पोइ उन्हनि माण्हुनि खां ॻाल्हि निकिरी वई हाणे उते कुदरती सिर लॻी पिया। कॾहिं बि तव्हां अचो मटियारी में उहा सिर बाक़ाइदा लॻल आहे टेड़ी, ॿाहिरां ज़ाहिर नज़र अचे थी टेड़ी सिर लॻल आहे, उहो दरी बंदि थी। साईं मखदूम साहब मटियारी में आया। भिटाई साहब खे अर्ज़ु कयो साईं आऊं तव्हां वटि आलिम सगोरो आहियां, तुंहिंजे नाने जी छॾे ॾियो, हली आयो आहियां, इहो दंबूरे वारो कमु छॾियो। तव्हां त वॼायो था ख़ुदा जो ज़िक्र थो करे, पर अॻिते तव्हांजा फ़क़ीर मुरीद पोइ वरी वॼाईंदा, उहो ॿियो सिस्टम थी वेंदो। इन जे करे आऊं आयो आहियां। साईं भिटाई साहब ते एॾो असरु थियो इन ॻाल्हि जो पाण पंहिंजो दंबूरो पर जेके बि साज़ आहे इहे हिकिड़े कमरे में बंदि करे तालो हणी चाबी से मोहम्मद हाशिम खे पेश कयो। शरीयत जो आलिम हली आयो। मन अकरम आलिमन फअकरम सबईन नबिया। जे शख्स हिकिड़े आलिम जी ज़ियारत कई या अदब एहतराम कयो समझो 70 नबियन जी इज्जत कई। मन अकरम मुतअल्लिमन फअकरम सबईन शहीदा। जे हिकिड़े क़ुरान पढ़ण वारे तालिब इल्म खे इज्जत ॾिनी उन समझो 70 शहीदन खे इज्जत ॾिनी। साईं तुंहिंजे लाइ मूंखे इज़त आहे, हे चाबी हिसाब बंद। पर हाणे मानी खाओ नंगर कयो पोइ वञो। साईं जो साहिबजादो बि गॾो साईं मखदूम साहब सां भई गॾु वेठा मानी अची रखियो। साईं मोहम्मद हाशिम हिकिड़ो ई ग्राह हेतिरो आंदो त बंदि कमरे में साद वॼणु शुरू थी वियो। साईं उहो ग्राह वात में न विधो वापसि रखियो। भिटाई साहब तो फरमाए साईं हाणे छाजे लाइ कावड़िया रुसिया चाबी तव्हां वटि आऊं त कोन थो वॼायां।
हाँ सही शरीयत शरीयत आ शरीयत जा आलिम हुआ पान फरमायूं भिटाई साहब हूं तोखे मयार कान ॾिनी आहे भली रब वॼाए मदीने जे साईं मूंखे मना कई आहे जेसि उतां ऑर्डर न आयो आहे तेसि रब वॼाए जा भिटाई वॼाए मोहम्मद हाशिम कोन वॼाए मूंखे त रब जी बि ख़बर मदीने जे मीर ॾिनी मूंखे कहिड़ी ख़बर अल्लाह केरु आहे मूं अञा ताईं न ॾिठो आहे सुहिणे हबीब जी शरीयत आहे मां हुनजी हरगिज़ मुखालिफ़